अस्सलाम वालेकुम नादरीन, तवानी से आओ हक़सत न्यूज़। नादरीन तांसा खबर शामिल करनालो सेठारजा खां जाते सेठारजा में पुराणनि शागिर्दनि पारां ठाहियल तंज़ीम जूं समाजी सरगर्मियूं तेज़ थी वियूं। विछड़ी वियल साइन तइलीम जे बहितरीन इलाइक़े जे ग़रीबनि जी लॉकडाउन दौरान मदद जो सिलसिलो शुरू कयो वियो। सेठारजा जा गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मां 1983 में मैट्रिक पास कंदड़ हिक ई बेंच जे अॻुवाणनि ऐं अॻूणनि शागिर्दनि पारां इलाइक़े अवाम ऐं तइलीम जे बहितरीअ लाइ जोड़ियल तंज़ीम जे चेयरमैन DSP ट्रैफिक पुलिस इस्लामाबाद इसरार अहमद आरई ऐं ॿियनि अॻुवाणनि पारां कोरोना जी वबा जे करे थियल लॉकडाउन सबबि मुतासिर थींदड़ ग़रीबनि ख़ासि तौर ते विछड़ी वियल साथी शागिर्दनि जे घरनि ते पहुची उन्हनि सां हमदर्दी ऐं पंहिंजाब जो इज़हार कंदे न सिर्फ़ खेनि राशन ॾिनो पर हर मोड़ ते संदसि हर मुमकिन मदद करण जी पिणु ख़ातिरी कराई। उन खां अलावा चूंडियल उहिदेदारनि जी ताम छॾे वेंदड़ साथी शागिर्दनि जे क़बर ते वञी संदसि मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरायूं। उन मौक़े ते इसरार अहमद आरई ऐं ॿियनि उहिदेदारनि चयो त असांजी तंज़ीम जो मक़सदु इलाइक़े अंदरि तालीम जी बहितरीअ सां गॾु जेके बि दोस्त मुख़्तलिफ़ हंधनि ते जिन बि उहिदनि ते मौजूदु आहिनि उहे पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कंदे शहर तोड़े रहवासियुनि जी ऐं साथियुनि अॻुवाणनि शागिर्दनि जे ॾुखे वक़्त में मदद कनि। नाज़रीन असांखे रिपोर्ट करे रहियो आहे इल्ताफ़ भुट्टो, हक़सत न्यूज़ सेठारजा।